एसएसपी जामशोर जावेद बलोच पुलिस लाइन जामशोर में माज़ूर पुलिस एहलकारनि में ईद जा कपड़ा विराया। एसएसपी जामशोर जावेद बलोच माज़ूर पुलिस एहलकार से मुलाकात कंदे खाइन हाल अहवाल वरता ईद उल फितर के सिलसिले में 35 माज़ूरनि में ईद जा कपड़ा पिण विराया। एसएसपी जामशोर जावेद बलोच जो चवणो त माज़ूर पुलिस एहलकार असांजो हिस्सो आहिनि जिनखे कॾहिं बि घटि न समझो। पुलिस खाते में संदन ख़िदमतूं साराह जोॻियूं आहिनि। माज़ूर एहलकार जी ईद की ख़ुशियुनि खे ॿीणो करण लाइ संदन मिली कचहरी कई ऐं खेनि ईद जा कपड़ा ॾिना, जेको सिलसिलो रमज़ानुल मुबारक में जारी रहंदो। हिन चयो त वधीक एहलकार सां मुलाक़ात करे खेनि ईद जा कपड़ा ॾिना वेंदा। जामशोर पुलिस अमन अमान के बहाली लाइ बेहतर किरदार अदा कर रही है। ज़िले में मंशात के कारोबार के खात्मे लाइ ॾींहं राति कोशिशूं जारी आहिनि। ॾुआरी भली केॾो बि बाअसर छो न हुजे, खेसि बख़्श न कबो। इन मौक़े ते डीएसपी हेडक्वार्टर गुलाम शबीर सरकी लाइन जामशोर नूर अहमद छुमरो, एसएसपी जो तर्जुमान अब्दुल हफीज़ पंवर ऐं ॿिया पिणु मौजूदु।